अस्सलाम वालेकुम संगत। वहीद हिकिड़े मुमताज़ मौलाई जे किसे खां पोइ इहो हिकिड़ो ट्रेंड थियो आहे पूरे सिंध में ऐं पूरे पाकिस्तान में। त तव्हां पंहिंजे दोस्तनि खे ऑनलाइन कॉल ते वठी करे उन्हनि खे ज़लील कयो, उन्हनि खां पैसा घुरो। त जीअं हू अगरि पैसनि खां को इनकार करे, का मजबूरी ज़ाहिर करे, त उहा उन्हनि जी ऑनलाइन जेको आहे सो हिकिड़ी क़िस्म जी बेइज़ती आहे। ईअं ई असांजा प्यारा आर्टिस्ट जेके फ़नकार बि आहिनि, असांजा एक्टर्स बि आहिनि तमामु सुठा। जीअं हैदर भाई आहे, हैदर भाई हाणे अली गुल मला, सोराब सुमरो ऐं गामू खे लाइव जेको आहे अची करे माण्हुनि जे साम्हूं उन्हनि खां वीडियो ठाही आहे उन्हनि, ऐं वीडियो में उन्हनि टिनिनि खां पैसा घुरिया, जंहिं ते टिनिनि पंहिंजी मजबूरी शेयर कई। हाणे असांजी ॻाल्हि इहा सम्झ में न आई त इहा जेका इहो जेको ट्रेंड आवाम सम्झी हलाए रही आहे हिनखे, इहे पंहिंजे दोस्तनि खां हक़ीक़त में पैसा घुरणा आहिनि या पंहिंजे दोस्तनि खे ऑनलाइन ज़लील करिणो आहे। जंहिं दोस्तनि खे पंहिंजी पाण में माण्हू रखंदो आहे, पंहिंजे हिसाब सां रखंदो आहे, उन दोस्तनि खे तव्हां अगरि सोशल मीडिया ते ईअं कॉल करे ऐं उन खां पैसा घुरो, उहे इनकारी कनि, त उहा माण्हुनि जी हिकिड़ी वॾी बेइज़ती आहे। पर असांजे आर्टिस्ट ऐं असांजे सिंधियुनि माण्हुनि खे अलाए छो इहा ॻाल्हि अञा ताईं सम्झ में न आई आहे। हाणे अली गुल मला जहिड़ा माण्हू या सोराब सुमरो, गामू सुठा आर्टिस्ट आहिनि असांजा, इन्हनि खे अगरि तव्हां कॉल ते वठी उन्हनि खां पैसा घुरायूं, जवाबु ॾियनि, त इहा दोस्ती जी आज़माइश न आहे, इहा दोस्ती जी बेइज़ती आहे।